सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। हनुमान ते परसा कर पुनि कीन प्रणाम, राम काज कीने बिनु मोही कहाँ विश्राम। हनुमान जी मैनाक पर्वत के हथ सा टच कयो, हथ सा छुई करे उन्हन के मैनाक पर्वत के प्रणाम करे चयो की भाऊ। प्रभु श्री राम जी जो कारज पूर्ण करण जे सिवा मुखे विश्राम किथे। चवंता चवंता परम भक्त तुलसीदास जी भी कि प्रभु श्री राम जी जे कुल गुरु सागर जिन जी प्रेरणा सा विशाल व मजबूत मैनाक पर्वत सागर किनारे प्रकट थी वयो। ऐं हनुमान जी सा चवण लगो कि अच हनुमान मुझे मथा थोड़ो आराम कर, थोड़ो विश्राम कर मुझे मथा। परंतु हनुमान जी विनम्रता सा मैनाक पर्वत के टच कयो, मैनाक पर्वत के छुई करे प्रणाम कयो ए चवण लगा कि तव्हां के ॾिसी करे मुखे जाम खुशी थी रही आहे मैनाक पर्वत। हाणे मुखे लगे तो कि तव्हां जी ऊंचायुनि सां, हाणे मुखे लगे तो कि तव्हां जी ऊंचायुनि सां मां इने सागर के उन्हें पार पहुंची वेंदम। मां इने सागर सां उन्हें पार पहुंची वेंदम, उन्हें पार ताणी मां छलांग भी लगाए रखंदम। मुखे पूर्ण विश्वास आहे कि तव्हां प्रभु श्री राम जी कृपा सां ही मुंहिंजी सहायता जे लाइ, मुंहिंजी मदद जे लाइ इते आया आहियो। ऐं अवश्य ही मुझो भार, मुझी शक्ति, मुझो असीम वेग तव्हां सहन करे सघंदा। ऐं जेस ताणी गाल आहे विश्राम जी, अगर गाल चई वने आराम जी तो तव्हां पुछो मूंखां ही तव्हांजो वॾो आभार। परंतु किंतु साईं ही मुझी आहे मजबूरी कि बिना प्रभु श्री राम जी जो कार्य पूर्ण करण जे सिवा, बिना प्रभु श्री राम जी जो कार्य पूर्ण किए मां ख्वाब में भी विश्राम करण जी सोचे नथो सगा, सपने में भी विश्राम नथो करी सगा। अतः मां तव्हां के प्रणाम तो कया। ऐं संभली करे रहजो, मां तव्हां जे मथा हाणे छलांग लगाईंदम। इए चई करे मैनाक पर्वत के सावधान करे हनुमान जी मैनाक पर्वत जे सबनी खां मथे शिखर, सबनी खां जेको मथे वारो शिखर हो, सबनी खां जेका मथे वारी चोटी हुई उते चढ़ी वया ऐं सागर पार करण जे लाइ लंका जी दिशा में उन्हनि छलांग लगाए छड़ी। चओ श्री राम जपो प्रभु राम, चओ हनुमान जपो प्रभु राम, जपो प्रभु।